अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उमेद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा। MG ऑफिशियल हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर थियो आहे तव्हांजी ख़िदमत में हिकु नए वीडियो सां गॾु। इन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं शमा मंगी जे बारे में। त शमा मंगी ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमु कंदी या न कंदी? शमा मंगी ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में छा चयो आहे? शमा मंगी ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमु कंदी त कहिड़े करेक्टर सां हूंदी? इहो सभु कुझु असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। उन जे करे महिरबानी करे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। वीडियो शुरू करण खां पहिरियां अगरि तव्हां असांजे चैनल MG ऑफिशियल ते नवां आहियो त असांजे चैनल MG ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे प्रेस करे छॾियो, छो त असां अहिड़े क़िस्म जा न्यू अपडेट सिंधी शोज़ अपडेट पंहिंजे चैनल ते खणी ईंदा आहियूं तव्हांजे लाइ। त तव्हांजो दोस्तनि जो घणो वक़्तु नथा वठूं, हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। शमा मंगी ज़हर ज़िंदगी ड्रामे में अची चुकी आहे ऐं शमा मंगी निसार शाह सां गॾु करेक्टर करे रही आहे। निसार शाह भोतार जो करेक्टर, वॾेरी जो करेक्टर करे रहियो आहे ऐं शमा मंगी वॾेरीअ जो करेक्टर करे रहियो आहे। ऐं इन खां अलावा शमा मंगी जो चवणु आहे त मूं पहिरें दफ़ो सिंध TV जे ड्रामे में कमु करे रही आहियां। इंशाअल्लाह ताला मूंखे ॾाढो मज़ो अची रहियो आहे। इन ड्रामे में मुंहिंजी दिलचस्पी आहे ऐं इन ड्रामे जो जेको डायरेक्टर आहे उहो फरज़ंद मलिक आहे। जीअं त फरज़ंद मलिक ऐं शमा मंगी चई आहे त पहिरियां जेके बि ड्रामा मूं ठाहिया आहिनि उहे सभु मुंहिंजा ड्रामा मूं KTN ते ठाहिया आहिनि। सिंध TV ते मुंहिंजो ही फर्स्ट ड्रामो आहे। इंशाअल्लाह ताला कामयाबु वेंदो। ऐं शमा मंगी जो वधीक चवणु आहे त हिन ड्रामे में दिलचस्पी सां कमु करे रही आहियां ऐं मूंखे ॾाढो मज़ो बि अची रही आहे। त अॼु जे लाइ एतिरो अपडेट असां ॾिनो तव्हांखे। इंशाअल्लाह तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो में। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं असांखे दुआउनि में यादि रखिजो। माशाअल्लाह।